अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾाऊं आहियां संझा सैयद ऐं मां आहियां कायनात शेख। हाणे रुख़ कंदासीं हेडलाइंस जो। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 56 मरीज़नि जूं हयातियूं विड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 11,802 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,384 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,49,032 थी वियो। फॉल केसनि जो अंग वधी 33,184 ताईं पहुतो। 5,04,046 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। सिंध में कोरोना वायरस सबब बंद पियल समूरियूं दरगाहूं ऐं मज़ारूं अॼु खोलियूं वयूं। नोटिफिकेशन जारी। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जो चवणु आहे त दरगाहुनि ऐं मज़ारुनि खे अॼु खां SOPs तहत खोलियो वेंदो। मज़ारुनि ते मास्क जो इस्तेमालु लाज़मी कयो वञे ऐं समाजी विथीअ जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। सुभाणे PDM जी सरबराही में अहम फ़ैसिला कया वेंदा। सेनेट इलेक्शन खां अॻु कानूनी माहिरनि जी राय ते इस्तीफ़ाऊं न ॾिनियूं। कानूनी माहिरनि राय ॾिनी त इस्तीफ़ा बावजूदि सेनेट इलेक्शन थींदी। वज़ीर आज़म जी मशरूत इस्तीफ़ा वारी आछ बेमाना आहे। कश्मीर मसइले ते बि बहस कयो वेंदो। मुज़फ़राबाद में PDM जो जलसो थींदो। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ गिलानी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। सखर वेझो लिंक रोड ते पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। पुलिस जे 2 ॾोहारियुनि हमीद उर्फ शेर ओझो ऐं अली ख़ान खे मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त गश्त दौरान ॾोहारी फायरिंग कई। जवाबी फायरिंग में 2 ॾोहारी मारिजी विया। जवाबदार केतिरनि ई केसनि में घुरिबल आहिनि। शिकारपुर वेझो पुलिस जी 1.5 महीनो अॻु अगवा थियल मुगबी शिकारी जाफ़री खे कचे वारे इलाइक़े में बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारियुनि सां मुक़ाबले में मुगबी शिकारी जाफ़री खे बाज़ियाब करायो। जल्द ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ऐं ॾखण मां 2 नौजवान पुलिसवार नमूने गुम। नौजवान फैसल चांडियो ऐं अख्तर चांडियो जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो।